खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त डिप्टी कमिश्नर खैरपुर सैयद अहमद फवाद शाह ऐं एसी सैयद मोहम्मद अली शाह जी ख़ासि हिदायत तहत रमज़ान मुबारक दौरान आम वाइपे जी शयुनि समेत सब्जी भाॼी गोश्त ऐं ॿियनि शयुनि जी सरकारी अघनि ते विकिरे खे यकीनी बणाइण लाइ मुख़्तियारकार मोहम्मद अकरम कुंबर, असिस्टेंट मुख़्तियारकार शिराज फुलपोटो, ब्यूरो ऑफ सप्लाई जे ज़हूर अहमद ऐं ॿियनि खे साण करे शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटुनि ऐं बाज़ारुनि जो दौरो कयो। ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 12,000 खां वधीक ॾंड हणी मौक़े ते ई वसूली कई। मुख़्तियारकार खैरपुर मार्केट में दुकानदारनि ऐं ॿियनि लाॻापियल माण्हुनि खे ख़बरदार कयो त सरकारी रेट ते आम वाइपे जी शयुनि समेत सब्जी, फ्रूट, गोश्त ऐं ॿियो सामान विकिरो कयो वञे। ख़िलाफ़ वर्ज़ी ते एक्शन थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।